ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर थी कजे त इस्लामाबाद में वेठल नून लीग जे इंतहाई अहम ज़रियनि इहा ख़बर ॾिनी आहे, ख़बर शेयर कई आहे त इंतहाई अॼु अहम गॾिजाणी थी आहे। उन गॾिजाणी में वज़ीर आज़म पारां ज़रिया, उन अहम ज़रिए जो चवणु आहे त वज़ीर आज़म पारां खैन ॿुधायो वियो आहे त उन्हनि ताक़तवर धुरियुनि ऐं उन्हनि माण्हुनि आॾो इहा रिपोर्ट ऐं इहा शइ साम्हूं रखी आहे। उहे धुरियूं जिन जो प्लान आहे, जिन जो मनसूबो आहे, जेके चोलिस्तान केनाल ठाहिणु चाहिनि था, जंहिंसां नून लीग हुकूमत सहकारी आहे ऐं उहो गॾिजी करे उहो ठाहे रहिया आहिनि, पर उन जा मास्टर माइंड केरु आहिनि, उन्हनि आॾो वज़ीर आज़म पारां इहा मालूमात रखी वई आहे, रिपोर्ट रखी वई आहे। उन ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म उन्हनि खे रिपोर्ट ॾिनी आहे त इंतहाई इहे जेके लफ़्ज़ आहिनि, इंतहाई इहे अहम लफ़्ज़ साम्हूं उन्हनि जे रखिया आहिनि त जेके सिंधी आहिनि उहे सिंधी कालाबाग डैम वांगुरु चोलिस्तान केनालनि ते कंहिं बि सूरत में राज़ी न थी सघंदा। बिल्कुलु सिधो वाज़े वज़ीर आज़म पारां उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त सिंधी जेके आहिनि उहे राज़ी न थी सघंदा ऐं इन मामले ते, पाणी वारे मामले ते माज़ीअ जा तजुर्बा बि साम्हूं आहिनि। पर हिन भेरे जेके बि माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते जेके लफ़्ज़ उते इस्तेमालु कयो आहे त सिंधी राज़ी न थींदा चोलिस्तान केनाल ऐं कंहिं बि केनाल ते, सिंधू दरिया जे पाणी वारे मसइले ते सिंधी राज़ी न पिया थियनि। इहा वाज़े रिपोर्ट वज़ीर आज़म पारां ज़रियनि जो चवणु आहे त ॾिनी वई आहे। जंहिंखां पोइ इंतहाई अहम ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि था त जंहिंखां पोइ उहे जेके धुरियूं आहिनि, जिन जो प्लान आहे चोलिस्तान केनाल ठाहिणु, ऐं उन्हनि आॾो जॾहिं इहे शयूं साम्हूं रखी वियूं आहिनि इंतहाई अहम उहिदे पारां, त उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन मामले ते जेके धुरियूं आहिनि, जंहिंखे सिंधी, जंहिंजे लाइ चयो थो वञे त सिंधी इन ते फ़क़ति नाराज़ आहिनि ऐं हिन ते कॾहिं बि राज़ी न थींदा, उन्हनि खे राज़ी करण लाइ उन्हनि जे क़ौमपरस्तनि सां, उन जे APC टाइप आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस, नून लीग तरफ़ां, पीपल्स पार्टी तरफ़ां, ॿियनि जमायतुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ गॾिजाणियूं कोठायूं वञनि ऐं उन गॾिजाणियुनि में ऐं उन्हनि सां जेको सियासी वफ़द आहे, उहो सियासी वफ़द अदीबनि, सिंध जे अदीबनि सां मुलाक़ातूं करे, प्रेस क्लबुनि जे अॻुवाणनि सां, सहाफ़ियुनि सां मुलाक़ातूं करे, आर्ट्स काउंसिल जे अॻुवाणनि सां मुलाक़ातूं करे, अदबी तंज़ीमुनि सां ऐं ख़ासि तौर ते सिंध जे क़ौमपरस्तनि खे क़ाइल कयो वञे। उन में क़ौमपरस्तनि में सैयद ज़ैन शाह, डॉक्टर कादिर मंसी, अयाज़ लतीफ़ अली जो ऐं ॿिया जेके क़ौमपरस्त अॻुवाण आहिनि, सनान कुरैशी, ॿिया जेके अॻुवाण आहिनि, उन्हनि सभिनी खे राज़ी कयो वञे, उन सां ॻाल्हियूं कयो वञनि। उन्हनि धुरियुनि पारां नून लीग खे चयो वियो आहे, ज़रिया था चवनि, इंतहाई अहम ज़रिया चवनि था, नून लीग खे चयो वियो आहे त हिन मामले ते माण्हुनि खे सम्झायो वञे, सिंधियुनि जे नुमाइंदनि खे, सिंधियुनि खे सम्झायो वञे त हीउ जेको प्रोजेक्ट आहे उन सां तमामु वॾी फूड सिक्योरिटीअ जा प्रॉब्लम्स आहिनि, जेके बिजलीअ जा प्रॉब्लम, फूड जा प्रॉब्लम, ज़राअत जा प्रॉब्लम, इहे सभु पाणीअ ते जॾहिं असीं कमु कंदासीं त इहे सभु मामला हल थींदा। उहे तॾहिं थींदा जॾहिं असीं हितां केनाल कढंदासीं। इन लाइ सिंध जे माण्हुनि खे एतमाद में वरितो वञे त पाणीअ खे गॾु करणु, केनाल कढणु केतिरा ज़रूरी आहिनि। ज़रिया था ॿुधाइनि त हिन अहम मामले ते अॼु असीं तफ़सीली हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था त ज़रिया ॿुधाइनि था त उन्हनि धुरियुनि खे, जिन जो ही प्लान आहे, उन्हनि खे चयो वियो आहे त हिन मामले ते, जीअं त कालाबाग डैम जा मामला हुआ, ॿिया मामला हुआ, उन ते जेको शहरी आबादी, ख़ासि तौर ते ॿुधायो वियो आहे त उर्दू जेकी आबादी आहे उहा राज़ी थी वेंदी हिन मामले ते। जेके कराचीअ में ANP सां लाॻापियल धुरियूं पश्तून आहिनि उहे बि राज़ी थी वेंदा, पर हिन मामले ते सिंधी बिल्कुलु पाणी वारे मामले ते राज़ी नथा थियनि। हिन मामले में ॿियूं तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि, इंतहाई अहम ज़रिया ॿुधाइनि था। अचो त हिन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयूं त हाणे ईंदड़ वक़्त में जिथे हेॾा वॾा मार्च थिया आहिनि, ख़ासि तौर ते ही 14 जो मार्च, सॼी सिंध में एहतजाज, रैलियूं, उन खां पोइ वफ़ाक़ी सतह ते ही डिस्कशन हली रही आहे। अचो त हिन ते तफ़सीली असीं ॻाल्हि ॿोल कयूं त हीउ मामिलो हाणे कहिड़े तरफ़ वञे पियो।